पाक के गिरफ्तार कयो गुलाम रसूल सांद के गिरफ्तार कयो गुलाम रसूल सांद के गिरफ्तार कयो डॉक्टर शाहिद सुमरे 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 के गिरफ्तार कयो मेमुना शरफ दरबेलो जी रहवासी जी तमा गुजारिश थी कयाता है मेमुना इताअत जे चेयरमैन चाचा शर्जीले इनाम मेमुना के गुजारिश थी कयाता है जे बाबा ज़यादीन मेमुना जे कातलन के गिरफ्तार करण लाइ असांजी मदद कयो ऐं मां सिंध मेमुना इताअत जे मरकज़ी उहिदेदारनि खे गुजारिश थी कयां मुंहिंजे बाबा जे कातलन खे गिरफ्तार कराइण लाइ मुंहिंजी मदद करियो। सीएम सिंध सैयद मुराद अली शाह खे गुजारिश थी कयां महिरबानी करे मुंहिंजे बाबा जे केस सां इंसाफ़ कयो मुंहिंजो केर बि कोन्हे मुंहिंजे बाबा खां सवाइ मुंहिंजो केर बि नाहे मुंहिंजी मदद ख़बर शायम कयूं था कराची खां मोहम्मद सलीम मेमणो जी रिपोर्ट मूजिब बेगुनाह क़त्ल थियल दरबेले शहर जो रहवासी हेल्थ डिपार्टमेंट जो स्टोर कीपर ज़ियाउद्दीन मेमणो जे कातलनि खे बचाइण लाइ डॉक्टर शाहिद सुमरो ग़लत पोस्टमार्टम रिपोर्ट ठाहे शहीद जे वारसनि सां नाइंसाफ़ी कई आहे ऐं कातलनि खे बचाइण जी नाकाम कोशिश कई आहे जॾहिं त पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर शाहिद सुमरो शहीद ज़ियाउद्दीन मेमणो जी दिलि कढी नवाब शाह PMC उमाणी हुई। उन रिपोर्ट में वाज़े तौर ते लिखियलु आहे त मौत दिलि जे अटैक सां न थियो आहे को ॿियो कारण आहे जॾहिं त शहीद ज़ियाउद्दीन मेमणो खे सीने में दिमाग़ में लोही पकड़ जा धक हयां विया शहरी उन ॻाल्हि जा गवाह आहिनि। पोइ डॉक्टर शाहिद सुमरो पैसा वठी तशदुद खे दिलि जो अटैक ॼाणाए रिपोर्ट ठाहे छॾी आहे जॾहिं त नवाब शाह PMC वाज़े रिपोर्ट में लिखियो आहे त मौत दिलि जे अटैक सां नाहे थियो। अफ़सोस सां चवणो थो पवे त असांजे मुल्क जो निज़ाम बि अंधेर नंगरी चरबट राजा वारो आहे। ज़ियाउद्दीन मेमण खे जिन वाबडा मुलाज़िमनि ग़ुलाम रसूल सांद ऐं असगर गोपांग ॾींहं ॾिठे जो शहर में बेगुनाह क़त्ल कयो तशदुद शहरनि ॾिठो तंहिं हूंदे बि हिन वक़्त ताईं कातिल आज़ाद घुमंदा था वतन। पुलिस हिन वक़्त ताईं इंसाफ़ ॾियण में बिल्कुलु नाकाम रही आहे। कातिल ज़मानत कराए ॿार घुमंदा था वतन जेको सरासर ज़ुल्म आहे। शहीद ज़ियाउद्दीन मेमण जे 8 सालनि जी न्याणी अनाया मेमण पंहिंजे वालिद जे कातिलनि खे गिरफ़्तार कराइण लाइ सिंध मेमण इतिहाद जे चेयरमैन शर्जील इनाम मेमण ऐं ॿियनि मरकज़ी तौड़े ज़िले उहिदेदारनि समेत ॿियनि वस वारनि खे अपील कंदे चयो त मुंहिंजे बाबा खे बेगुनाह क़त्ल करण वारनि ज़ालिमनि खे गिरफ़्तार कराइण में असांजी मदद कयो ऐं कूड़ी ग़लति पोस्टमार्टम रिपोर्ट ठाहींदड़ डॉक्टर शाहिद सुमरे खे बि गिरफ़्तार करे लाइसेंस कैंसिल कयो वञे नौकरीअ मां फ़ारिग़ कयो वञे त जीअं कंहिं ॿिए मिसकीन सां अहिड़ो वाक़ियो पेश न अचे। 8 सालनि जी मासूम न्याणी अनाया मेमण चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट चीफ ऑफ आर्मी DG रेंजर्स वज़ीर आला सिंध मुराद अली शाह शर्जील इनाम मेमण DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फेरोज़ खे गुज़ारिश कंदे चयो त मुंहिंजे बाबा जे कातिलनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आणे ऐं उन्हनि खे सख़्त खां सज़ा ॾिनी वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे।